आदिलपुर पर ॻोठ शहबादी बिलो जे रवासन पारां कैंट पुलिस जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो कयो। मुतासिर ॻोठाणनि आसिफ बिलो, सिद्दीक बिलो, नईम बिलो ऐं ॿियनि ॿारनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहरो कयो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया अॻियां कैंट पुलिस जे ज़ातियुनि ख़िलाफ़ दाहींदे चयो त कैंट पुलिस जो जमादार अड़ाव शेख पुलिस एहलकार साण करे राति की ऊंदाही में बिना जवाब संदनि घरनि ते चढ़ाई कई ऐं चादर ऐं चौधरी वारे तक़दुस पामाल कंदे घरनि में दाख़िल थी भञ डाह करे मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे खेनि हिरासा कयो। हुन चयो त पुलिस चढ़ाई दौरान घर मां छुपायो माल, 5 रढूं, सोना ज़ेवर, रोक रक़म बि सामान बि खणी वई आहे। मुतासिर ॻोठाणे एहतजाज कंदे DIG सखर ऐं SSP सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। पुलिस असां ते 8 ॾींहं अॻु में आई, घर में जेको सामान खणी वई, मोटरसाइकिलियूं, माल, 10 बकरियूं खणी वई। उन खां पोइ असां केस विधोसीं वञी कोर्ट में, घर हली आई, माफ़ी ॾिनई, माल बि ॾिनई, हर शइ ॾिनई, माफ़ी वरितई। वरी उन खां पोइ माना वरी राति आई आहे 8 बजे, ॻोठाणा माण्हू बि ऐं कैंट वारी पुलिस बि आई आहे। अला बख्श माटो 4 पुलिस वारा हुया, अला बख्श माटो ऐं ॿिया असां ॾिसी सुञाणींदासीं। उन खां पोइ ॻोठाणा आया, सचल जेको हुयो उन बछ कई, उन में ग़ुलाम कादर हुयो पुटनि सूधो, उन खां पोइ सचल पुटनि सूधो इब्राहिम ऐं आलम, अयाज़ो ऐं सदाकत हुसैनारो। वरी बि असांजो माना घर में घिरी हिकिड़ो कुओं सड़ी वियो, उन खां पोइ 2 रिढा सड़ी वियूं, ॿारनि ते तशदुद कयऊं, घर खे बाहि ॾेई विया। उन खां पोइ जेको आहे त 10 रिढा वरी बि खणी बि विया। उन खां पोइ जेको आहे त माना घर मां सामान हे हो माना लुट फुर करे खणी हलिया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।